अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वतूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मुमिनून लअल्लकुम तुफ़्लिहून। मूंखे इहो हुकुम मिलियो तव्हांजे साम्हूं इंतिहाई इख़्तिसार सां तौबनि जी हक़ीक़त ऐं तौबनि जी तक़ादा मुतालिक़ गुफ़्तगू पेश कयां। तौबा हिकु अज़ीम नेकी आहे। तौबा करणु, माफ़ी घुरणु हिकु अज़ीम इबादत आहे। माण्हू जॾहिं अलाह ताला खां गुनाह जी माफ़ी जो सवाल कंदो आहे ऐं सची दिलि सां तौबा कंदो आहे, रब्बुल आलमीन पाणे सां मुहबत फरमाईंदो आहे। तौबा हिकु अहिड़ी नेकी आहे जेका इंसान जे ईमान खे मुकमल कंदी आहे। जेकॾहिं इंसान गुनाह मथां गुनाह कंदो रहे, माफ़ी नथो घुरे, तौबा नथो तलब करे, त हुनजो ईमान कमज़ोर थींदो आहे। तव्हांजो दिलि मञा ईमान ख़तम थी वेंदो आहे। सही बुखारी जी हदीस आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान आहे त जेकॾहिं को ज़िना करण वारो इंसान ज़िना कंदो आहे, दिलि मञा ईमान निकिरी वेंदो आहे। जेकॾहिं को चोरी कंदो आहे, दिलि मञा ईमान निकिरी वेंदो आहे। जेकॾहिं शराब पीअंदो आहे, दिलि मञा ईमान निकिरी वेंदो आहे। हिन हदीस जे अंदरि सहाबी अब्दुल्लाह इब्न अब्बास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शागिर्द सैयदुना इकरमा फरमाए थो त मूं सैयदुना अब्दुल्लाह इब्न अब्बास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो त साईं, हदीस जे अंदरि इहा ॻाल्हि त मौजूदु आहे कि वॾा गुनाह करण सां दिलि मञा ईमान ख़तम थी वेंदो आहे, पर हुनजो मक़सदु छा आहे? इकरमा ताबी बयान करे थो, सहाबी अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजा ॿई हथ पाण में मिलाया, आङिरियूं मिलायईं, शब्बक बैन असाबिही, आङिरनि खे पाण में मिलायईं ऐं वरी फरमायईं हिन तरह सां ईमान निकिरी वेंदो आहे। जेकॾहिं को इंसान गुनाह कंदो आहे त दिलि मञा ईमान निकिरी वेंदो आहे, पर जेकॾहिं तौबा कंदो आहे त ॿियो दफ़ो वरी आङिरियूं पाण में मिलाए करे फरमाईं, वरी ईमान दिलि में अची वेंदो। जंहिंमां ख़बर पई त तौबा हिकु अज़ीम नेकी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि मुस्लमाननि खे, ईमान वारनि खे सची तौबा करण जो हुकुम ॾिनो ऐं फरमाईं तव्हांजी कामयाबी जो राज़ सची तौबा जे अंदरि आहे। ॿिए मक़ाम ते फरमाईं वमन लम यतुब फउलाइक हुमुज़ ज़ालिमून, जेके माण्हू तौबा नथा कनि, माफ़ी जो सवाल नथा कनि, उहे ज़ालिम आहिनि। जंहिंमां ख़बर पई त हिकु मोमिन मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे त हू बार बार अल्लाह ताला खां माफ़ी जो सवाल करे, इस्तग़फ़ार करे ऐं तौबा करे। अल्लाह रब्बुल आलमीन जे सिफ़तनि मंझां हिकु सिफ़त अत्तवाब, माना तौबा खे क़बूल कंदड़। क़ुरान करीम में फरमाई वहुवल्लज़ी यक़बलु तौबत अन इबादिही, अल्लाह जो ज़ात आहे जेका पंहिंजनि बाननि खां तौबा जहिड़ी नेकी क़बूल फरमाईंदी आहे। सही बुखारी हदीस आहे, पाण फरमाइण लॻा अल्लाह रब्बुल आलमीन राति जे अंदरि पंहिंजे हथ खे ढिघेरींदो आहे तव्हां त जिन माण्हुनि ॾींहं में गुनाह कया उहे अल्लाह खां माफ़ी घुरी वठनि, ऐं अल्लाह ताला ॾींहं जे टाइम ते पंहिंजे हथ खे ढिघेरींदो आहे तव्हां त उहे माण्हू जेके राति में गुनाह कंदा आहिनि उहे अल्लाह ताला खां माफ़ी तलब करे वठनि। मुंहिंजो दोस्तो, तौबा हिकु अज़ीम अमल आहे जो क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि माण्हुनि जी तारीफ़ कई ऐं वाखाण बयान कई जेके गुनाह थी वञण खां पोइ अल्लाह ताला खां माफ़ी जो सवाल कंदा आहिनि, बज़िद कोन रहंदा आहिनि। वलम यसरु अला मा फ़अलू वहुम यफ़अलून, फरमाए बज़िद कोन रहंदा आहिनि, तकबर कोन कंदा आहिनि,
गुनाह ते फ़ख्र जो इज़हार कोन कंदा आहिनि, बल्कि आजिज़ी ऐं निवरत सां अल्लाह ताला खां माफ़ी जो सवाल कंदा आहिनि। तौबा हिकु अहिड़ी नेकी आहे जंहिंजे नतीजे में इंसान अल्लाह ताला जे वेझो थींदो। दुनिया जे उसूल जे ख़िलाफ़ जेकॾहिं दुनिया में कंहिं इंसान भिॼंदो आहे, ख़ौफ़ खाईंदो आहे त उन खां परे थी वेंदो आहे। पर जेतिरे क़दुरु इंसान अल्लाह ताला खां डिॼंदो, ख़ौफ़ खाईंदो, एतिरे क़दुरु इंसान अल्लाह जे वेझो थींदो। सूरह तौबा जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन टिनि सहाबा इकराम जी ॻाल्हि कई जिन खां हिकिड़ी ग़लती, हिकिड़ो गुनाह थी वियो। फरमाई त उनखे यकीन हुयो त अल्लाह जी ज़ात खां सवाइ, अल्लाह जे दर खां सवाइ छोटकारे जॻह ॿी का बि कान्हे। वज़न्नु अल्लाह मलजा मिन अल्लाह इल्ला इलैहि। अल्लाह ताला उन्हनि टिनि सहाबा इकराम जी तौबा कॾहिं क़बूल कई? छा 3 ॾींहंनि खां पोइ, छा 10 ॾींहंनि खां पोइ, छा 1 महीने खां पोइ? न, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन 50 ॾींहंनि खां पोइ उन्हनि टिनि सहाबनि जी तौबा क़बूल फरमाई ऐं फरमायई ज़न्नु अल्लाह मलजा मिन अल्लाह इल्ला इलैहि। उनखे यकीन हुयो त नजात हितां ई मिलंदी, छोटकारो हितां ई मिलंदो, अल्लाह जो दर कोन छॾियो। तंहिं करे हिन फितने जे दौर में वॾी ज़रूरत आहे त असां इंतिहा आजिज़ी सां, निवरत सां अल्लाह ताला खां गुनाहनि जी माफ़ी जो सवाल करियूं। असांजो माण्हू चवंदो आहे मूं केॾा वॾा गुनाह कया आहिनि जो आउं बार बार माफ़ी घुरंदो रहां। अलाए मानो हिकु त ॻाल्हि इहा जो इंसान ख़ता करे वेंदो आहे, गुनाह करे वेंदो आहे। इंसान जॾहिं बार बार गुनाह कंदो आहे उन खे घुर्जे त अल्लाह ताला खां बार बार माफ़ी जो सवाल करे। ऐं ॿिए नंबर ते तौबा करण सां, माफ़ी घुरण सां सिर्फ़ु गुनाह माफ़ न आहिनि थींदा, बल्कि इंसान अल्लाह जे वेझो थींदो आहे, इंसान अल्लाह जे क़रीब थींदो आहे। इहो ई सबबु आहे जो क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबरनि, पंहिंजे नबियनि जे तौबा जो ऐं इस्तिग़फ़ार जो ज़िक्र कयो आहे। सैयदुना मूसा अलैहिस्सलाम मुतलिक़ फरमाई फलम्मा फाक क़ाल सुब्हानक इन्नी तुब्तु इलैक। इन आयत शरीफ़ में सैयदुना मूसा अलैहिस्सलाम मुतलिक़ फरमाई त उहो चई रहियो मुंहिंजा रब ऐं तौबा थो करियां, माफ़ी थो घुरां। सैयदुना इब्राहिम अलैहिस्सलाम मुतलिक़ फरमाई त अरेना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। ये माफ़ी केरु पियो घुरे, तौबा केरु पियो करे? सैयदुना इब्राहिम अलैहिस्सलाम। सैयदुना दाऊद अलैहिस्सलाम मुतलिक़ फरमाई फस्तग़फ़र रब्बहू व ख़र्र राकिअन व अनाब। दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां माफ़ी घुरी मोटी आयो अल्लाह जे अॻियां। जंहिंमां ख़बर पई त अल्लाह ताला खां माफ़ी घुरण, तौबा करण, माफ़ी जो सवाल करण, जिते उनजे नतीजे में इंसान जा गुनाह माफ़ थींदा आहिनि उते इंसान अल्लाह जे वेझो थींदो आहे। तव्हांजो सैयदुल अंबिया, इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला हुकुम ॾिनो फसब्बिह बिहम्दि रब्बिक वस्तग़फिरहु, माफ़ी घुरण जो हुकुम ॾिनई। ऐं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह ताला खां बार बार माफ़ी जो सवाल कंदा हुया। जहिड़ी तरह अल्लाह जो प्यारो पैगंबर पाण इबादत में कामिल, पाण अखलाक में कामिल, साॻी तरह सां पाण तौबा करण में, इस्तिग़फ़ार करण में कामिल हुया। इहो ई सबबु आहे। सही बुखारी में हदीस आहे क़यामत जे ॾींहुं जॾहिं इंसान परेशान थींदा ऐं अल्लाह जे नबियनि वटि ईंदा, तव्हां सिफ़ारिश कयो, अल्लाह असांजो हिसाब करे। को बि नबी सिफ़ारिश न कंदो। सैयदना ईसा अलैहिस्सलाम माण्हुनि खे चवंदो अचो तव्हां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, अब्दुन गफ़रल्लाहु लहू मा तक़द्दम व मा तअख़र। हिकु अहिड़ो अल्लाह जो बानो आहे जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां पोयां सभु गुनाह, ग़लतियूं, ख़ताऊं, लग़्ज़शूं माफ़ करे छॾियूं। जंहिंमां ख़बर पई त जेतिरो इंसान अल्लाह ताला खां बार बार माफ़ी जो सवाल कंदो, इस्तिग़फ़ार कंदो, सची तौबा कंदो, जिते उनजा गुनाह माफ़ थींदा उते उहो अल्लाह जे अञा वधीक वेझो ऐं क़रीब थींदो, उनजा मर्तबा बुलंद थींदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, हिते रुकिजी करे इन ॻाल्हि जी ज़रूरु वज़ाहत कंदुसि त हिन फितने जे दौर में असांखे खपे त असां अक़ीदे जा मसइला सम्झूं। हिन तौबा जो ताल्लुक़ ईमान सां जुड़े थो। जेकॾहिं इंसान वॾा वॾा गुनाह करे वञे, पर जेकॾहिं तौबा कंदो रब्बुल आलमीन उनजा गुनाह माफ़ करे छॾींदो। ऐं इहो अहल सुन्नत जो अक़ीदो आहे। इन अक़ीदे जी मुखालफ़त में ख़वारिज मौजूदु आहिनि,
जिन जो अक़ीदो आहे जेके इंसान वॾो गुनाह करे थो त काफ़िर थी वेंदो। अॼु बि ख़वारिज मौजूद आहिनि जेके जल्दी सां कुफ्र जी फतवा लगाए छॾींदा आहिनि ऐं वॾे गुनाह जे करे मुस्लमान खे काफ़िर चई विरंदा आहिनि, बल्कि इहे माण्हू मुस्लमान सां विढ़ण लाइ तयारु थी वेंदा आहिनि। काफ़िरनि जे मुक़ाबले में, यहूदियनि ईसाइनि जे मुक़ाबले में इहे ख़वारिज जेके आहिनि इहे मुस्लमान खे क़तल कंदा आहिनि ऐं मुस्लमाननि सां विढ़ंदा आहिनि। इहो अक़ीदे जो बिगाड़ आहे। जेके फुरूई मसइला कोन्हे, अक़ीदे जा मसइला आहिनि। अहल सुन्नत जो अक़ीदो आहे वरनि गुनाहनि खां पोइ बि तौबा रखियल आहे। जेके हिकु माण्हू कई खून करे थो पर जेके तौबा कंदो अलाह जो गुनाह माफ़ करे छॾी। अहिड़ीअ तरह सां हिकु गुमराह फ़िरक़ो जेको मुर्जिया, उहे चवनि था इंसान केॾा वॾा गुनाह करे पर गुनाहनि जे करे को ईमान ते असरु कोन थो किरे। ईमान घटिजे कोन थो, ईमान दिलि मां निकिरे कोन थो, ईमान कमज़ोर कोन थो थिए। जेकॾहिं वॾा गुनाह कंदो रहंदो ईमान खे को नुक़सानु कोन पहुचंदो। इन अक़ीदे जे करे असांजे मुआशिरे में बेदीनी ऐं गुनाह जा कम वधी विया हलिया। जे इंसान खे परवाही कोन्हे केॾा वॾा गुनाह करे वञे पर उनजे ईमान ते को बि असरु कोन थो किरे। असांखे खपे त असां अक़ीदनि खां तौबा करियूं ऐं उहे माण्हू जेके अक़ीदा रखनि था उन सां दोस्ती या तालुक़ छॾे ॾियूं, बल्कि अहल सुन्नत जा अक़ीदे इख़्तियार करियूं त असांजो ईमान बची सघे। यकीन ॼाणो हिन दौर जे अंदरि सभ खां क़ीमती शइ हिकु मुस्लमान जे नज़र में उनजो ईमान हुजणु खपे। हिन फितर जे दौर में असांजो ईमान तॾहिं बची सघंदो जॾहिं असां वटि अहल सुन्नत जो अक़ीदो हूंदो, क़ुरान हदीस मुताबिक़ असांजो अक़ीदो हूंदो, जेको अक़ीदो साहब इकराम ऐं ताबीन निज़ाम जो मौजूदु हुयो। त ईमान जहिड़े अज़ीम मसइले जे अंदरि बि फ़िरक़ा बंदी मौजूदु आहे, गुमराहियूं मौजूदु आहिनि ऐं ग़लति नज़रिया मौजूदु आहिनि। त तौबा हिकु अहिड़ो अज़ीम अमल आहे, हिकु अज़ीम नेकी आहे जेका इंसान खे अल्लाह जे वेझो कंदी आहे। ऐं जॾहिं इंसान वॾनि गुनाहनि खां सची तौबा कंदो आहे, माफ़ी जो सवाल कंदो आहे, रब्बुल आलमीन उन खे वरी अॻी खां बहितर हालत में आणे छॾींदो। हुनजो अक़ीदो दुरुस्त थी वेंदो आहे, हुनजो अमल दुरुस्त थी वेंदो आहे, उहो अल्लाह जे वेझो थी वेंदो आहे। हिन फितरनि जे दौर में तमामु वरी ज़रूरत आहे त असां अल्लाह ताला ॾांहुं इंतिहा आज़ी सां रुजू करियूं, मोटी अचूं ऐं गुनाहनि जी माफ़ी जो सवाल करियूं। तौबा या माफ़ी घुरण को रस्मी अमल कोन्हे जो असां उन खे महज़ रस्मी करार ॾियूं, बल्कि तौबा जे तक़ाज़ा खे साम्हूं रखंदे त तौबा करण खां पोइ इंसान नेकी सां मुहबत करे, दीन सां मुहबत करे, दीन जे शार सां मुहबत करे ऐं अहिड़ीअ तरह सां अल्लाह जे प्यारे पैगम्बर सां सची मुहबत करे। छो त असां ॾिसूं पिया हिन दौर जे अंदरि केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजो पाण खे मुस्लमान त सॾाइनि था, लेकिन उनजे बावजूदि उन्हनि जे अंदरि कहिड़ो वॾो बिगाड़ मौजूदु आहे, केॾा वॾा फितरा मौजूदु आहिनि। कंहिं ज़माने में असां ॿुधंदा हुयासीं त कंहिं मुल्क जे अंदरि कंहिं यहूदी अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी गुस्ताखी कई आहे, कंहिं यहूदी क़ुरान करीम जी बेहरमती कई आहे। पर हाणे असां ॾिसूं पिया कननि सां ॿुधूं था त को नाले जो मुस्लमान प्यारे पैगम्बर जी गुस्ताखी कंदे देरि कोन्हे कंदो, क़ुरान करीम जी बेहरमती कंदे देरि कोन्हे कंदो, या गुनाहनि जे अंदरि जेका ज़रूरत पैदा थी आहे उनजो सबबु इहा आहे त मुस्लमान अल्लाह जे दीन खे अहमियत ॾियण लाइ तयारु कोन्हे। अॼु हिन दौर जे अंदरि नाले जो मुस्लमान अल्लाह जे दीन जे शाइर तां मज़ाक़ कंदे देरि कोन्हे कंदो, निमाज़ तां क़ुर्बानी जे अमल तां मज़ाक़ कंदे देरि कोन्हे कंदो। यकीनन ही उहो दौर आहे जंहिं दौर जे अंदरि जेकॾहिं इंसान पंहिंजे ईमान जो फ़िक्र न कंदो, अल्लाह जे अॻियां सची तौबा न कंदो त पोइ वॾा वॾा गुनाह करे वेंदो ऐं उनजे नतीजे में दिलि मंझां ईमान ख़तमु थी वेंदो आहे। ऐं उहा अज़ीम नेमत के अल्लाह रब्बुल आलमीन असांखे अता फ़रमाई आहे उहो उनजी हिफ़ाज़त करे कोन सघंदो। अल्लाह ताला असांखे बग़ैर तकलीफ़ जे ईमान जहिड़ी दीन जहिड़ी नेमत अता करे छॾी आहे। असां मुस्लमान ख़ानदानी मुस्लमान आहियूं, असां मुस्लमान इन लाइ असांजा बादादा मुस्लमान आहिनि, पर माना इहा न आहे त असां दीन ख़ातिर क़ुर्बानी पेश न करियूं ऐं पंहिंजे ईमान जो दिफ़ा न करियूं, पंहिंजे ईमान खे बचाइण जी कोशिशि न करियूं। त तौबा जे अज़ीम अमल ज़रिए इंसान जेकॾहिं अल्लाह खां बार बार माफ़ी घुरंदो आहे, रब्बुल आलमीन उनजा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे ऐं उनजे दिलि में नेकी लाइ मोहबत पैदा फ़रमाए छॾींदो आहे ऐं उनजे दिलि में ईमान लाइ मोहबत अची वेंदी आहे। यकीनन फितरनि जो दौर आहे। अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन या ख़बर ॿुधाए छॾी त हिकु दौर अचणु जंहिं दौर में जल्दी सां दिलि में ईमान ख़तमु थी वेंदो हलियो। युस्बिहु रजुलु मुमिनन व युमसी काफ़िरा। सुबुह जे टाइम ते जेकॾहिं ईमान हूंदो दिलि में त शाम जे टाइम ते दिलि में कुफ़र अची वेंदो।
शाम जे टाइम ते जेकॾहिं दिलि में ईमान हूंदो त सुबुह जे टाइम ते कुफर अची वेंदो। माना फितरा एॾा वॾा हूंदा जंहिं नतीजे में इंसान ईमान तां हथ धोई वेही रहंदो। तंहिं करे वॾी ज़रूरत आहे त हिन दौर जे अंदरि असां अकेलाईअनि में अलाह ताला खां गुनाहनि ऐं ग़लतियुनि जे माफ़ी जो सवाल करियूं, दीन सां, अलाह जे अहकामनि सां, शरीयत सां मुहबत करियूं, अलाह जे प्यारे पैगम्बर सां, क़ुरान करीम सां सची मुहबत करियूं ऐं अलाह ताला खां बार बार माफ़ी जो सवाल करियूं। जॾहिं बार बार माफ़ी घुरंदासीं, सची तौबा कंदासीं, पोयां गुनाह माफ़ थी वेंदा ऐं रब्बुल आलमीन जेका अॻियां बाक़ी ज़िंदगी आहे उन में हिदायत ऐं रहनुमाई अता फरमाईंदो ऐं सस दीन ते असांखे अमली तौफ़ीक़ अता फरमाईंदो। असांजो ख़ात्मो ईमान ते थींदो। अलाह रब्बुल आलमीन जेकी कुझु बयान कयूं मूंखे अञा सभिनि खे अमली तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दावाई अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।